बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। गुल हसन एबू पोटो तव्हांजे लाइ हाज़िर ख़िदमत। दोस्तो ॻाल्हि था कनि त वतायो फ़क़ीर पाड़े में कंहिं घर मां ॾुध वठण पियो वियो। जॾहिं ही घर जे भरिसां किरास पियो करे, हिन ॿुधो त जेका घर जी औरत हुई उहा पंहिंजे मुड़ुस खे चए पई त काफ़ी अरसे खां वठी पाण औलाद जे लाइ सिकूं पिया, औलाद न पियो थिए, हल त हलूं कंहिं दरगाह ते ऐं हली बास बासे अचूं ऐं औलाद बि कंहिं पीर खां वठी अचूं, कंहिं पीर खां औलाद पिनी अचूं। वतायो फ़क़ीर फिरी उन घर में पहुतो, अची उन औरत सां मुखातिब थी चवणु लॻो त अदी हीअ जेका साम्हूं कुकड़ बीठी आहे इनखे 10 बचा आहिनि, ॿुधायो त इहा कहिड़े दरगाह ते वई हुई जो अलाह साईं हिनखे 10 बचा ॾिना आहिनि। उन औरत वतायो फ़क़ीर खे चयो त फ़क़ीर कुकड़ियूं बि कंहिं दरगाह ते वेंदियूं आहिनि छा? वतायो फ़क़ीर उन औरत खे चयो त जेकॾहिं कुकड़ियूं दरगाह ते नथियूं वञनि त अलाह साईं बेनियाज़ बादशाह आहे ऐं उन वटि लातअदाद नेमतूं आहिनि ऐं उन्हनि नेमतुनि जी हुन वटि कॾहिं बि खोट नथी अची सघे। तव्हां पंहिंजे मुड़ुस खे वठी दरगाहुनि ते दर दर परेशान थियण जी का बि ज़रूरत कान्हे का। तव्हां घर में वेही अलाह जो ज़िक्र कयो, अलाह जो नालो वठो ऐं उनखां घुरो, अलाह साईं ॾींदो आहे ऐं वक़्त जो इंतज़ारु कयो। इंशाअल्लाह अलाह साईं तव्हांखे ज़रूरु ॾींदो ऐं अलाह साईं तव्हांजी झोली आबाद कंदो। दोस्तो इहा हक़ीक़त आहे त अलाह साईं कुल शयुनि क़दीर आहे ऐं हू हुन पूरी काइनात जो मालिक आहे ऐं उहो लातअदाद नेमतूं ॾींदो आहे। असांखे अलाह साईं खां घुरणु घुरिजे ऐं अलाह साईं जी ई इबादत करणु घुरिजे ऐं अलाह साईं जे आॾो ई झुकणु घुरिजे।